अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अवल अल्लाह अलीम आला आला मजूदहणी क़ादिर पंहिंजी कुदरत सी क़ाइम आहे क़दीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम। सो सराह सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम थो जोड़ूं जोड़ जहान जी। जोड़ो जोड़ जहान जी जॾहिं जोड़ियाई ख़ावंद ख़ास ख़ल्क़े मिठो मुहम्मद मुकाई कलमो तह करीम ते चिटो चायाई अन मौलाक व अंत महबूबी ई उताई ॾिखी ॾिनाई ॿई सराऊं सैयद चए। साणिह जे सिंगारनि में सुबुह जे हिन प्यारे पहर में सभिनी ॾेही ऐं परॾेही पिरी प्यारनि अल्लाह वारनि नेकोकारनि नेक भलारनि सजण सुवारनि खे फ़क़ीर आजिज़ रहमतुल्लाह लाशरी ताहिरी तरफ़ां सिक भरियो सलाम। जी दोस्तो, घणनि ॾींहंनि खां वठी करे असांजे खोड़ सारनि पिरी प्यारनि दोस्तनि दिलवारनि जी ख़्वाहिश हुई त प्रोग्राम आलमी ओताक जियां को दीनी ॼाण जो बिला तफ़रीक़ जंहिंमें कंहिं बि क़िस्म जी का फ़िरके वाराना तज़ाद जी ॻाल्हि न हुजे पर उन में अल्लाह ताला जे कलाम हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे फ़रमान उन सां गॾोगॾु औलिया अल्लाह जे अक़वाल ऐं फ़रमूदात जे रोशनीअ में हिकु अहिड़ो प्रोग्राम जेको इल्मी दीनी तारीख़ी तहक़ीक़ी हवाले सां मुनफ़रिद हुजे। सही राह उन हवाले सां अवां सजणनि जे चाह ऐं उत्साह खां पोइ शुरू कजे थो इन उमेद सां त अल्लाह करीम पंहिंजे प्यारे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे प्यारे महबूब आक़ाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके असां मांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जी दोस्तो, अॼु 11 जनवरी 2019 ऐं 4 जमादिल अव्वल 1440 हिजरी जुमअतुल मुबारक जो भलारो ॾींहुं आहे। जुमे जो भलारो ॾींहुं मुस्लमाननि लाइ मुक़दस ऐं मुतबरक मशहूर ऐं ईद जो ॾींहुं आहे जेको हिन ॾींहं में मरी वञे उनखे शहीद जो अजुर अता कयो वञे थो ऐं उन ॾींहुं क़ब्र जो पुछाणो नथो थिए। जुमे में मलाइक हाज़िर थींदा आहिनि
जुमे ॾींहं में हिकु अहिड़ी सात बि रब रखाई आहे जंहिंमें हर दुआ मक़बूल हूंदी आहे। जुमातुल मुबारक बरकतुनि भलायुनि जो मजमूओ आहे। जुमे जे ॾींहुं थोरी महिनत ते वॾो अजर अता कयो वञे थो। जुमातुल मुबारक दरूद पाक जो ॾींहुं आहे, दरूद शरीफ़ जो ॾींहुं आहे। जुमो अल्लाह जे ज़िक्र जो ॾींहुं आहे। उन करे जुमे जे ॾींहुं दुनियावी कमकार घटाइजनि ऐं कसरत सां अल्लाह ताला जी इबादत कजे, ख़ुदा ताला जो ज़िक्र कजे। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में फ़रमायो, मोमिननि सां मुख़ातिब थी करे, या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा नूदिया लिस्सलाति मिन यौमिल जुमुअह फ़स्अऊ इला ज़िक्रिल्लाहि वज़रुल बैअ ज़ालिकुम खैरुल लकुम इन कुंतुम तअलमून। हे ईमान वारो, जॾहिं जुमे जे ॾींहुं जुमे निमाज़ लाइ सॾियो वञे त अल्लाह जे ज़िक्र ॾांहुं जल्दी कयो ऐं वापार खे छॾे ॾियो। इहो अव्हां लाइ भलो आहे अगरि अव्हां ॼाणो। जी दोस्तो, प्रोग्राम आहे सईं राह ऐं मां आहियां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। बलोचिस्तान खां असांजो तमामु निरालो आलिम दीन हज़रत अल्लामा मौलाना मौलवी मुफ़्ती नज़ीर अहमद मगसी साहिब जन हिन प्रोग्राम में गॾु आहिनि। सिंध जो तमामु निरालो नाले वारो नातख़्वां मोहतरम जनाब वकील अहमद पंवर साहिब दरगाह अल्लाहबाद शरीफ़ कंडियारे खां पाण सां गॾु आहे। प्रोग्राम सईं राह रईस सनाउल्लाह लाशारी ऐं सभई पहिरीं प्यारा सभिनी जूं महिरबानियूं नवाज़िशूं। जी दोस्तों, सही मुस्लिम में हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे, रहबर आज़म हादी आलम हज़रत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वालैहि वसल्लम फरमायो, खैरु यौमिन तलअत अलैहि शम्सु यौमुल जुमुअह फ़ीहि खुलिक़ आदम व फ़ीहि उदखिलल जन्नत व फ़ीहि उख़रिज मिन्हा। सईं राह में असांजे दीनी स्कॉलर क़ारी मोहम्मद फ़ारूक नूरानी खे भली कार चऊं था। सही मुस्लिम मुस्नद अहमद जी हदीस आहे, मुंहिंजे आका फ़रमायो, भलो ॾींहुं जंहिं ते सिज उभिरियो सो ॾींहुं जुमे जो आहे। उन ॾींहुं हज़रत आदम अलैहिस्सलाम खे ख़ल्क़ियो वियो, उन ॾींहुं जन्नत में दाख़िल कयो वियो ऐं उन ॾींहुं जन्नत मां ॿाहिरि कयो वियो। जी दोस्तो, यहूदियुनि लाइ छंछर जो ॾींहुं मुक़दस ऐं इबादत जो ॾींहुं हुयो। ईसाइनि लाइ आचर जो ॾींहुं इबादत जो ॾींहुं हुयो। जुमे जी फ़ज़ीलत अल्लाह ताला पाक हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत लाइ लिकाए रखी हुई। हज़रत हुज़ैफ़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु चयो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो त असां खां जेकी अॻु हुआ
अल्लाह पाक उन्हनि खां जुमे जो ॾींहुं विसाराए छॾियो। यहूदियुनि लाइ छंछरु ऐं ईसाइनि लाइ आचर हुयो। अल्लाह असांखे जुमे जे ॾींहं जी हिदायत बख़्शी। जीअं अवल जुमो पोइ छंछरु पोइ आचर अचे थो, तीअं उहे बि क़यामत वारे ॾींहुं असांजे ताबे हूंदा। असां दुनिया में पोइ अचण वारा आहियूं ऐं क़यामत वारे ॾींहुं सभिनी खां अॻियां आहियूं। मुस्लिम शरीफ़। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां मरवी हदीस आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन फरमायो, जंहिं माण्हू ज़ोर सुहिणी तरह वज़ू कयो, ठाहे ठाहे वज़ू कयो, सुहिणे नमूने वज़ू कयो, पोइ जुमे जी अदायगी लाइ आयो, ख़ुतबो ख़ामोशी सां ॿुधाई त अॻे ऐं हिन जुमे जे विच वारा उन जा सभु गुनाह बख़्शिजी विया ऐं वधीक 3 ॾींहंनि जा बि, ऐं जंहिं पथरनि खे छुहियो उन लग़्व कमु कयो। यानी दौरान ख़ुतबो कंहिं बि क़िस्म जी का हरकत न करणु खपे। मुस्लिम शरीफ़ जी हदीस। मदीने वारा साईं सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन फरमाइनि था त जुमे लाइ वज़ू घरां करे निकिरो ऐं ज़ोर सुहिणी तरह ठाहे ठाहे वज़ू कयो। जुमे जे ॾींहुं मस्जिद में अची हेॾे होॾे न वाझायो। हज़रत सलमान फ़ारसी रज़ी अल्लाह ताला अन्हु रवायत थो करे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको माण्हू जुमे जे ॾींहुं गुस्ल करे थो ऐं पंहिंजी पूरी कोशिश आहर पाकाई करे थो ऐं तेल मखे थो या पंहिंजे घरां आतुर मखे जुमे नमाज़ लाइ निकिरे थो, पोइ मस्जिद में अचे थो, ॿिनि माण्हुनि जे विचां नथो ओरांघे, पोइ नमाज़ अदा करे थो जेतिरी अल्लाह हुनखे तौफ़ीक़ ॾिए, पोइ जॾहिं इमाम ख़ुतबो ॾिए थो त उन दौरान का बि गुफ़्तगू नथो करे त ॿिन्ही जुमनि जे विच वारा उन जा गुनाह माफ़ थी वञनि था। जी भाइरो, जॾहिं जुमे जो ॾींहुं थिए त कोशिशि करे सभ खां अवल मस्जिद शरीफ़ में अचो, अवल नफ़िल अदा कयो, पोइ वेही दिलबर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पाक पढ़ो। असांजे बहितरीन कानूनदान मोहतरम साईं शबीर अहमद लाशारी साहब एडवोकेट लिखियो आहे त लोगों की ज़िंदगी आसान करो। बेशक रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने ये भी फरमाया, सब कुछ बांट दो जो तुम्हारी ज़िंदगी से ज़्यादा है।
सही राह प्रोग्राम जे हिन पल पाण सां गॾु आहिनि फ़क़ीर तारिक हुसैन हुसैनी साहिब जन, मोहतरम वकील अमन पंवर, ऐं उन सां गॾोगॾु असांजो तमामु बहितरीनु दोस्त शमसुद्दीन सोलंकी। दोस्तो, हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु चवे थो त जॾहिं जुमे जो ॾींहुं थिए थो त मलाइक सॻोरा मस्जिद जे दरवाज़े ते बीहनि था, पहिरियां अचण वारनि माण्हुनि जा नाला लिखनि था। जेको सभ खां अव्वल जुमे नमाज़ लाइ मस्जिद में अचे थो, उन लाइ उठ जी क़ुर्बानी जेतिरो अजुर लिखनि था। जेको उन खां पोइ अचे थो, उन लाइ ढगे जी ख़ैरात जो सवाबु लिखनि था। पोइ अचण वारे लाइ ॿकिरे जेतिरो, उन खां पोइ अचण वारे लाइ कुकड़ जेतिरो, उन खां पोइ अचण वारे लाइ कुकड़ जे आने बेदे जेतिरो अजुर लिखनि था। पोइ जॾहिं इमाम ख़ुतबे लाइ निकिरे थो त पंहिंजा दफ़्तर वेढ़े ख़ुतबो ॿुधंदा। बुख़ारी शरीफ़ जी हदीस। इमाम बेहकी फ़ज़ाइलुल औक़ात में हज़रत अबू लुबाबा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आणनि था, हज़रत नबी करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम जन फ़रमायो त जुमे जो ॾींहंनि जो सरदार आहे ऐं अल्लाह वटि उहो ईदुल फ़ितर ऐं ईदुल उज़हा खां बि वधीक वॾे शान वारो आहे। प्रोग्राम सही राह में हिन पल पाण सां गॾु आहिनि असांजा मोहतरम दोस्त रसूल बख़्श लाड साहब। दोस्तो, जुमे जे ॾींहं में 5 ॻाल्हियूं ख़ासि आहिनि। हज़रत आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला जुमे जे ॾींहुं पैदा कयो। हज़रत आदम अलैहिस्सलाम खे जन्नत मां दुनिया ॾांहुं जुमे जे ॾींहुं लाथो वियो। जुमे ॾींहुं अल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलाम खे पाण ॾांहुं घुरायो। जुमे जे ॾींहं में हिकु अहिड़ी घड़ी आहे जंहिंमें बानो जा बि अल्लाह ताला खां दुआ घुरे थो त अल्लाह ताला उहा क़बूल करे थो, पर का हराम जी ॻाल्हि न हुजे। हर मुक़र्रब मलाइक, हर आसमान, हर ज़मीन, हर जबल, हर दरिया जुमे ॾींहं खां ड्रिजंदा रहंदा आहिनि त मतां उन में क़यामत न क़ाइमु थी वञे। मेहरबानी फ़क़ीर तारिक हुसैन हुसैनी साहब, अवां जंहिं अल्लाह जे कामिल आरिफ़ वलीअ जी दरबार आलिया हुसैनाबाद शरीफ़ वेंदे सही राह जे हिन प्रोग्राम खे समाअत कयो था, ॿुधो था। अल्लाह ताला अव्हां जो सफ़र बख़ैर करे अमन ऐं सलामती सां पहुचो। हज़रत अल्लामा मौलाना मोहतरम फैज़ मोहम्मद लाशरी साहब दादू खां पंहिंजे हिन प्रोग्राम सही राह में गॾिया आहिनि। दोस्तो, सही राह हिकु मुनफ़रिद बिला तफ़रीक़ फ़िरके वाराना फ़साद खां मथ भरो प्रोग्राम आहे, जंहिंमें कोशिशि कंदासीं त दीनी ॼाण क़ुरान करीम जे आयतुनि ऐं उन सां गॾोगॾु मुंहिंजे आका जे हदीस जी रोशनी में त अॼु जीअं त जुमे जो ॾींहुं आहे ऐं उन जी शुरूआति पाण जुमे जे ॾिहाड़े भलारे ॾींहं खां करे रहिया आहियूं,
इन जे करे असां जेको मौज़ू ई रखियो आहे जुमअतुल मुबारक जूं फ़ज़ीलतूं। जुमअतुल मुबारक में उहा क़बूलियत जी घड़ी जंहिंमें बान्हे जी दुआ रद्द नथी थिए, सा केॾी महल आहे, उन जी तलाश करणु खपे। हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ियल्लाहु अन्हु चवनि था त हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, जुमे में हिकु सात अहिड़ी आहे जंहिंमें हर मुस्लमान जी दुआ अल्लाह ताला क़बूल करे थो। फल तमसूहा आखिर साअतिन बअदल असर। सुनन नसाई, सुनन नबी दाऊद लिखनि था त उन घड़ी खे टे पहरी बैदि ॾींहं जी आख़िरी घड़ीअ में तलाश कयो। दोस्तो, जॾहिं जुमे में अहिड़ियूं भलायूं हुजनि त असांखे लाज़िम आहे जुमे जे ॾींहुं पंहिंजा दुनियावी कमकार घटायूं, अल्लाह जे रस्ते में विख वधायूं। जुमे जी नमाज़ इबादत में सुस्ती करणु न खपे। हज़रत हबीब पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फ़रमायो, मन तरकल जुमुअत सलास मर्रातिन तहावुनन बिहा तब अल्लाहु अला क़ल्बिही। सुनन तिरमिज़ी, सुनन इब्न माजा जी रवायत कयल हदीस आहे त जंहिं माण्हू सुस्तीअ में 3 भेरा जुमो छॾे ॾिनो, अल्लाह ताला उन जी दिलि मथां मुहर हणी छॾे थो। मुस्लिम में हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रवायत आहे, हुज़ूर पुरनूर शाफ़ी यौमिन नुशूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, अस्सलवातुल ख़म्स वल जुमुअतु इलल जुमुअति व रमज़ानु इला रमज़ान मुकफ़्फ़िरातुन मा बैनहुन्न इज़ज्तनबल कबाइर। सही मुस्लिम मुस्नद अहमद जी हदीस। मुंहिंजे आका अलैहिस्सलातु वस्सलाम फ़रमायो त 5 नमाज़ूं ऐं जुमो ॿिए जुमे ताईं ऐं 1 रमज़ान ॿिए रमज़ान ताईं विच वारनि गुनाहनि खे मिटाईंदड़ आहिनि, अगरि कबीरनि गुनाहनि खां बची वञे। दुआ गुआयूं हिन पल भलारे सफ़र में सफ़र कंदड़ मोहतरम अली हसन हुसैनी, जहान ज़ैब हुसैनी, फरमान हुसैनी, एजाज़ हुसैनी, ज़ुबैर अहमद हुसैनी, बशीर अहमद जतोई, जेके पंहिंजे कामिल मुर्शिद जी दरबार आलिया कंबर शरीफ़ वेंदे मुंहिंजे हिन प्रोग्राम खे समाअत कनि पिया, ॿुधनि पिया। अल्लाह करीम जेकी बि सफ़र में आहिनि, शाल रब करीम उन्हनि सभिनी जो सफ़र सजायो करे ऐं मंज़िल मक़ाम ते आसानी सां पहुचनि। जनी डांद न बिज तनी तुंहिंजो आसरो, पोइ उभारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे। जी दोस्तो, प्रोग्राम साईं राह में असांजा मोहतरम दोस्त प्रोफेसर शमशाद अहमद सोमरो साहब मोरे खां पाण सां गॾु आहिनि ऐं उन सां गॾोगॾु एडवोकेट मजीद मीरबर साहब। जुमअतुल मुबारक जो भलारो ॾिहाड़ो, भलारियूं साअतूं दुरूद पाक जे गुंजार में अव्हां जे लाइ अहम जुमे जे हवाले सां मालूमात पहुचाइण जी कोशिश करे रहिया आहियूं।
दोस्तों हदीस पाक अव्हांखे ॿुधाईसीं त 5 नमाज़ूं ऐं 1 जुमो ॿिए जुमे ताईं ऐं 1 रमज़ान ॿिए रमज़ान ताईं विच वारनि गुनाहनि खे मिटाईंदड़ आहिनि। सुहिणा सरदार मदनी ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम था फ़रमाइनि त अगरि अव्हां कबीरनि गुनाहनि खां बचो त बाक़ी अव्हांजा नंढा नंढा गुनाह माफ़ करण लाइ अल्लाह करीम नमाज़ुनि खे ऐं रोज़नि खे ज़रियो बनाए थो। मसलन फ़जर पढ़ी वरी ज़ुहर लाइ अचो था त फ़जर ऐं ज़ुहर जे विच वारनि गुनाहनि लाइ मौलाए करीम माफ़ी अता करे छॾे थो। वरी ज़ुहर पढ़ी दुनियावी कम कारोबार कयो था, उते अव्हां खां गुनाह थी पिया, वरी टिपहरी पढ़णु अचो त विच वारा ॾोह गुनाह बख़्शिजी वञनि था। वरी इन तरह 1 जुमो ॿिए जुमे जे विच वारनि गुनाहनि खे मिटे थो। 1 रमज़ान जा रोज़ा रखो, इबादत कयो, वरी साल गुज़री वञे, ॿियो रमज़ान अचे त उन जा रोज़ा रखो, इबादत कयो त वरी साल जा विच वारा गुनाह अल्लाह ताला माफ़ फ़रमाए थो, पर शर्त आहे त कबीरनि गुनाहनि खां बचो। जी दोस्तों, सही राह में अव्हांखे अहम ॼाण ॾियण जी कोशिशि कयूं पिया कबीरा गुनाह कहिड़ा आहिनि। बुख़ारी शरीफ़ में हदीस आहे, हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु फ़रमाए थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु कयो वियो त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़िदाक अबी व उम्मी, मुंहिंजा महबूब ॿुधायो त कबीरा गुनाह कहिड़ा आहिनि। आकाए दो जहां सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम जन फरमायो, अल इशराक बिल्लाह व उकूकुल वालिदैन व क़त्लुन नफ्स व शहादतु ज़ूर। सही अल बुखारी। अल्लाह सां शिरक करणु ऐं अबे अमा जी बेफ़रमानी करणु ऐं क़त्ल करणु ऐं कूड़ी शाहिदी ॾियणु, इहे कबीरा गुनाह आहिनि। दीनी स्कॉलर इंडिया कच्छ भुज वारे इलाइक़े खां हज़रत अल्लामा मौलाना मौलवी मुफ्ती अब्दुल वहीद मुतवा साहब पंहिंजे हिन सही राह जे सुहिणे सुबुह जे पहर में गॾु आहिनि। खेनि दिलि जे गहराइनि सां भली कार। अस्सलाम वालेकुम। जी दोस्तों, बिला तफ़रीक दीनी ॼाण जो ही प्रोग्राम आहे सही राह। मां आहियां अव्हांजो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह। हिन प्रोग्राम में अव्हांजे लाइ बहितरीन सनाख़्वाननि जूं सनाख़्वानी वारियूं सुहिणियूं सिटरूं ऐं नातख़्वानीअ जो आलाप बि शामिल करण जी कोशिश कबी। दोस्तों, हदीस पाक अव्हांखे ॿुधाईसीं त शिरक, पीउ माउ जी बेफ़रमानी, क़त्ल करणु ऐं कूड़ी शाहिदी ॾियणु,
इहे अहिड़ा गुनाह आहिनि जिन खां पाण खे बचायो वञे त जुमे जे सदके ॿिया गुनाह रब करीम बख़्शे छॾे थो। जॾहिं इमाम ख़ुतबो ॾिए त ख़ामोशी सां ख़ुतबो ॿुधो। उन वक़्तु पंहिंजी ॻाल्हि ॿोल गुफ़्तगू न कयो। जेको जुमे जे आदाबनि जो ख़्यालु नथो रखे उहो पंहिंजो सवाबु विञाए वेहे थो। मुस्नद अहमद में आहे, हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह अन्हुमा ॿुधाए थो, रवायत थो करे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वालिहि वसल्लम जन फरमायो, मन तकल्लम यौमल जुमुअति वल इमामु यख़्तुबु फहुव कमसलिल हिमारि यहमिलु अस्फ़ारा वल्लज़ी यक़ूलु लहू अंसित लैस लहू जुमुअह। जंहिं माण्हू जुमे जे ॾींहुं इमाम जे ख़ुतबे दौरान ॻाल्हायो, उहो उन गॾह जे मिसाल आहे जंहिं ते दफ़्तर लॾियल हुजनि ऐं जेको उनखे चवे थो त चुप कर, यानी हिकिड़ो ॻाल्हाए, ॿियो भर में वेठल वरी ॿीहर उहो बि ॻाल्हाए ऐं चवे चुप कर, उन जो जुमो नाहे। यानी उहो माण्हू बि पंहिंजो जुमे जो सवाबु विञाए वेहे थो जेको ख़ुतबे दौरान ॻाल्हाए थो। जी दोस्तो, जुमे वारे ॾींहुं असांखे छा करिणो आहे, छा न करिणो आहे। जुमे जे ॾींहुं ग़ुस्ल करणु, बदन साफ़ करणु, नह लाहिणु, बग़लनि जा वार वठणु, मुछूं कटाइणु, ज़ेरे नाफ़ वार वठणु, सुहारीअ खे सवारणु, ख़ुशबू लॻाइणु, ॾंदण ॾियणु, सुरमो पाइणु, नवां या धोतल कपिड़ा पाइणु, सवेल मस्जिद में वञी जाइ वठणु, माण्हुनि जा गर्दन कुल्हा न ओरांघिणु, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कसरत सां दुरूद पाक पढ़णु, इस्तग़फ़ार करणु, मस्जिद ॾांहुं सुकून ऐं वक़ार सां वञणु, क़ुरान पाक जी तिलावत करणु, अल्लाह जो ज़िक्र करणु, ख़ामोश रहणु, अल्लाह जे ज़िक्र रीअ ॿी गुफ़्तगू दुनियावी न करणु, कुझु ख़ैरात करणु, कसरत सां दुआऊं घुरणु, इहे उहे अमल आहिनि जेके जुमे जे ॾिहाड़े असां सभिनी खे करणु खपनि। जी दोस्तो, जुमातुल मुबारक जो भलारो ॾींहुं ऐं प्रोग्राम आहे सही राह। रेडियो लिसनर क्लब झोल जे साथियुनि सुबुह जे हिन प्यारे पहर में पाण खे जॉइन कयो आहे। खेनि दुआऊं ॾिजनि थियूं त अल्लाह करीम हर मुसलमान खे, हर इंसान खे हमेशह सुखियो सताबो रखे। बुखारी ऐं मुस्लिम में हज़रत इब्न उमर रज़ी अल्लाह अन्हु खां रवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं अव्हां मां को जुमे लाइ अचे त भली ग़ुस्ल करे।
तिबरानी कबीर में हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर रदी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जंहिं माण्हू जुमे जे ॾींहुं गुस्ल कयो त उन जा ॾोह ऐं गुनाह माफ़ कया वञनि था। पोइ जॾहिं प्यादल पंधु करे जुमे निमाज़ लाइ हले थो त उन लाइ हर विख जे बदिले 20 नेकियूं लिखियूं वञनि थियूं। पोइ जॾहिं निमाज़ अदा करे वापसि वरियो त उनखे 200 सालनि जे अमलनि जो अजुर अता कयो वञे थो। असांजे बहितरीन दीनी स्कॉलर इंतहाई आशिक़ रसूल शाइर हज़रत अल्लामा मौलाना हाफ़िज़ आबिद हुसैन ताहिरी थाणे बुलाखान खां पाण सां गॾु आहिनि। अल्लाह ताला खेनि इल्मी अदबी दीनी सभिनी कमनि में इज़ाफ़ो फ़रमाए। दोस्तो ॾिसो अल्लाह करीम जी केॾी वॾी इनायत ऐं सखावत आहे। पोइ असां छो अहिड़े कम में ग़फ़लत ऐं सुस्ती कयूं। सही मुस्लिम में हज़रत अबू हुरैरा रदी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इज़ा सल्ला अहदुकुमुल जुमुअत फलयुसल्लि बअदहा अर्बअन। सही मुस्लिम सुनन नसाई जी रवायत कयल ही हदीस तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां। मुंहिंजे आका फरमायो तव्हां मां कंहिं जॾहिं जुमो अदा कयो त उन खां पोइ 4 रकातूं अदा करे। बुखारी ऐं मुस्लिम में हज़रत इब्न उमर रदी अल्लाह अन्हुमा खां रवायत आहे उन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु जुम्मो निमाज़ बैदि 2 रकातूं अदा कयूं। यानी जंहिं जुम्मो अदा कयो ऐं पोइ 4 रकातूं अदा करे थो त ॼण उन मुंहिंजे आका नबी इनामदार सां गॾु जुमे जे निमाज़ खां पोइ 2 नमाज़ूं यानी 2 रकातूं अदा कयूं। दोस्तो जुमे जो ॾींहुं आहे उन करे ख़ासि जुमे जे ॾींहं जो रोज़ो न रखिजे। बाक़ी अगरि को रोज़ा रखंदड़ आहे उन जी मामूलात वारनि रोज़नि में अगरि जुमे जो ॾींहुं अची वञे त उन जो रोज़े रखण में को हर्ज न आहे। हज़रत अबू हुरैरा रदी अल्लाह ताला अन्हु चयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला यसूमन अहदुकुम यौमल जुमुअति इला यौमन क़ब्लहु औ बअदहु। सही बुखारी जी हदीस आहे त तव्हां मां को माण्हू रुगो जुमे जे ॾींहं जो रोज़ो न रखे या उन खां हिकु ॾींहुं अॻु या हिकु ॾींहुं पोइ जो रोज़ो रखे। दोस्तो हिन पल हलूं था सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सना ख़्वानी ॾांहुं। स्टूडियो में मूंसां गॾु मौजूदु आहे बहितरीन सना ख़्वां अवां हज़रत हाजी अहमद हसन रहमतुल्लाह अलैह जो नालो त यकीनन ॿुधो ई हूंदो, जेके पाण तमामु अल्लाह वारा बुज़ुर्ग बाना हा। सऊदी अरब समेत मुख़्तलिफ़ परॾेही मुल्कनि में उन पंहिंजे कामिल पीर जे पैगाम खे घर घर पहुचायो ऐं ही उहा हस्ती हुई जंहिंखे वक़्त जे कामिल अकमल वली हज़रत महबूब सजन साईं दामत बरकातुहुल आलिया जन पंहिंजे कुल्हनि वारी चादर इनायत फ़रमाई ही। उन हज़रत हाजी अहमद हसन जा फ़र्ज़ंद मोहतरम हाजी अली गोहर लाशारी साहिब जन स्टूडियो में हिन वक़्तु मूंसां मौजूदु आहिनि। संदन ख़ूबसूरत आवाज़ में अवां खे ॿुधायूं था सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नात शरीफ़। आई मुस्तफ़ा जी प्यारी सोनी ज़ात आई मुस्तफ़ा जी प्यारी सोनी ज़ात प्यारी सोनी ज़ात गाई मुनात आई मुस्तफ़ा जी प्यारी सोनी ज़ात आई मुस्तफ़ा
जी प्यारी सोनी ज़ात आ, प्यारी सोनी ज़ात आ, गाई मुँह नात आई मुस्तफ़ा जी प्यारी सोनी ज़ात आए है महबूब जे सदके जहान थियो पैदा है महबूब जे सदके जहान थियो पैदा ओ हबीब जा आशिक आयूं असां शैदा है सुणे हबीब जा आशिक आयूं असां शैदा बारी रबीअल अवल जी रात आ बारी रबीअल अवल जी रात आ अवल जी रात आ गाई मुँह नात आई मुस्तफ़ा जी प्यारी सोनी ज़ात आ आई मुस्तफ़ा जी प्यारी सोनी ज़ात आए आए अमर आमिना जे घर महबूब आया आए अमर आमिना जे घर महबूब आया भाग असां जा थी विया सजाया आए भाग असां जा थी विया सजाया सुणो आयो सिंगार जी वाह वाह जो बात आ सुणो आयो सिंगार जी वाह वाह जो बात वह वाह जो बात आ गाई मुँह नात आई मुस्तफ़ा जी प्यारी सोनी ज़ात आ आई मुस्तफ़ा जी प्यारी सोनी ज़ात आ प्यारी सोनी ज़ात आ वो गाई मुँह नात आई मुस्तफ़ा जी प्यारी सोनी ज़ात आ है सुणे जे सदके जहान थियो पैदा ओ सुणे जे सदके थीवियूं गुलज़ारियूं असां सभिनी ले थीवियूं बहारियूं है असां सभिनी ले थीवियूं बहारियूं बरकत वारी मिली वई निजात आ बरकत वारी मिली वई निजात आ मिली वई निजात आ वो गाई मुँह नात आई मुस्तफ़ा जी प्यारी सोनी ज़ात आई मुस्तफ़ा जी प्यारी सोनी ज़ात आए ओ मदीने जो साईं हिते मौजूद आए है मदीने जो साईं हिते मौजूद आए असांजा बिगमड़ा छॾियईं अॼु लाहे बिरे फुटी वई अॼु थी पिर बात आ बिरे फुटी वई अॼु थी पिर बात आ थी पिर बात आ वो गाई मुँह नात आई मुस्तफ़ा जी प्यारी सोनी ज़ात आई मुस्तफ़ा जी प्यारी सोनी ज़ात आए ओ मदनी जे आए खुशियूं मल्हायूं आए मदनी जे आए खुशियूं मल्हायूं ओ जंहिंजी ख़ुशीअ में नातूं पिया ॻायूं ओ जंहिंजी ख़ुशीअ में नातूं पिया ॻायूं अली गोर लाशारी खे मिली ही दात अली गोर लाशारी खे मिली ही दात मिली ही नात वो गाई मुँह नात आई मुस्तफ़ा जी प्यारी सोनी ज़ात आई मुस्तफ़ा जी प्यारी सोनी ज़ात दोस्तों प्रोग्राम सईं राह स्टूडियो में मौजूद सना ख़्वां मोहतरम हाजी अली गोहर लाशारी साहब जे ख़ूबसूरत आवाज़ में संदन लिखियल नात शरीफ़ अवां खे ॿुधाईसीं।
अॼु 11 जनवरी 2019 है, चौथी जमादिल अवल 1440 हिजरी ऐं जुमातुल मुबारक जे सुबुह जो पहर, जंहिंमें असां अवां सां गॾु आहियूं। दोस्तो, जुमे जे ॾींहुं दुरूद शरीफ़ जी कसरत कयो, छो त सोणे सरदार सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ताक़ीद कयो आहे त जुमे जे ॾींहुं घणो दुरूद पढ़ो। सुनन अबू दाऊद ऐं सनद सही सां हज़रत औस बिन औस रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे, चयाईं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, यौमल जुमअत फअक्सिरू अलैया मिनस सलात फीह फ़इन्न सलातुकुम मअरूदा। अवां जे ॾींहं मां भलोड़ ॾींहुं जुमे जो आहे, हुन ॾींहुं मूं ते घणो दुरूद पढ़ो, छो त तव्हांजो दुरूद मूंखे पेश कयो वेंदो आहे। सुबुह जे प्यारे पहर सईं राह में मोहतरम इफ्तिखार अहमद मेमण अवां जे लाइ दिलि में निकितल लखें दुआऊं। शेर हाजन निज़ामाणी साहब, अवां जूं मोहबतूं। प्रोग्राम आहे सईं राह। दोस्तों, सुनन इब्न माजा, नसाई ऐं अबू दाऊद में रवायत है, हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन फरमायो, अक्सिर सलात अलैया यौमल जुमअत फ़इन्नहु मशहूदुन तशहदुहुल मलाइका। जुमे जे ॾींहुं मूं ते घणो दुरूद पढ़ो, छो त उहो मशहूद ॾिहाड़ो आहे, उन में मलाइक हाज़िर थियनि था। अवां मां जेको बि मूं ते दुरूद पढ़े थो, उहो मूं ते पेश कयो थो वञे। जेसि ताईं दुरूद पढ़ी फ़ारिग़ थिए, तेसि ताईं मां महबूब उन जो दुरूद ॿुधंदो आहियां। हज़रत अबू दरदा रज़ी अल्लाह ताला अन्हु चवे थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं अव्हां दुनिया तां पर्दो फ़रमाए वेंदा, मुंहिंजा महबूब फ़िदाक अबी व उम्मी, आका असांखे ॿुधायो, तव्हां जॾहिं पर्दो फ़रमाए वेंदा, ज़ाहिरी तौरु असां खां जुदा थी वेंदा, त पोइ बि असांजा दुरूद अव्हां ताईं पहुचंदा। हज़रत अबू दरदा जे सवाल जे जवाब में रहमतल लिल आलमीन हबीब फरमायो, वबादल मौत इन्नल्लाह हर्रम अलल अर्द अन तअकुल अजसादल अंबियाए फनबियुल्लाह हय्युन यरज़क़। सुनन इब्न माजा, फैज़ुल कदीर, मुस्नदुल जामे जी हदीस आहे। हुज़ूर फरमायो, हाओ वफ़ात खां पोइ बि, छो त अल्लाह ताला नबियनि जे जिस्मनि खे खाइण ज़मीन मथां हराम करे छॾियो आहे। पोइ अल्लाह जो नबी हयात आहे ऐं रिज़्क़ ॾिनो वञे थो। दोस्तो, असांजो सुहिणो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु बि हयात आहे। असांजा दुरूदनि जा आवाज़ ॿुधे थो, सिक वारनि जा सलाम सुणे थो, उन्हनि खे सलामनि जा जवाब बि ॾिए थो। पोइ अचो त गॾिजी करे उन आका ते दुरूद पाक जो तमामु ख़ूबसूरत तोहफ़ो जेको रब करीम बि मोकिले थो, तव्हां असां बि पढ़ूं।
दोस्तों हिन पल हलूं था सरकार जी सना ॾांहुं हज़रत हाजी ग़ुलाम नबी महेसर रहमतुल्लाह अलैह ऐं उन जे साथी मोहतरम जनाब हाजी अब्दुल हक़ जे ख़ूबसूरत आवाज़ ऐं आलाप में तमामु मशहूरु नात तव्हांखे ॿुधायूं था। बेशक आगे बार खड़ी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह हमें नूर गुलाब जे गुल खां हमें नूर गुलाब जे गुल खां नाजुक जानी बिस्मिल्लाह बेशक आगे बार खड़ी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह बेशक आगे बार खड़ी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह जट आया काशे भी न जाना जट आया काशे भी न जाना थी मेहरबानी बिस्मिल्लाह बेशक आगे बार खड़ी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह मुहम्मद नूर गुलाब जे गुल खां मुहम्मद नूर गुलाब जे गुल खां नाजुक जानी बिस्मिल्लाह बेशक आगे बार खड़ी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह मुहम्मद नूर गुलाब जे गुल खां नाजुक जानी बिस्मिल्लाह मोहम्मद मोहम्मद तलदा मोए का पोब मथल पड़ पलदा मोहम्मद मोहम्मद तलदा मोए का पोबी मथल पड़ पलदा मोहम्मद मोहम्मद तलदा मोए का पोबी मथल पड़ पलदा तो सा तोड़न भाई आजल तो सा तोड़न भाई आजल यार यारानी बिस्मिल्लाह तो सा तोड़न भाई आजल तो सा तोड़न भाई आजल यार यारानी बिस्मिल्लाह बेशक आगे बार खड़ी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह मुहम्मद नूर गुलाब जे गुल खां मुहम्मद नूर गुलाब जे गुल खां नाजुक जानी बिस्मिल्लाह बेशक आगे बार खड़ी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह नाजुक या जिब्रील बितोते इब्राहिम इस्माइल बितोते नाजुक या जिब्रील बितोते इब्राहिम इस्माइल बितोते नाजुक या जिब्रील बितोते इब्राहिम इस्माइल बितोते बिन दिल बरन नबीयन जे है बिन दिल बरन नबीयन जे दुआ गुल जी निशानी बिस्मिल्लाह बिन दिल बरन नबीयन जे है बिन दिल बरन नबीयन जे दुआ गुल जी निशानी बिस्मिल्लाह बेशक आगे बार खड़ी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह मुहम्मद नूर गुलाब जे गुल खां मुहम्मद नूर गुलाब जे गुल खां नाजुक जानी बिस्मिल्लाह लज पालो न काला गर्दी जो न मने उन अज मर्जी लज पालो न काला गर्दी जो न मने उन अज मर्जी लज पालो न काला गर्दी जो न मने उन अज मर्जी नूर मोहम्मद मजणो फर्जी नूर मोहम्मद मजणो फर्जी
बिस्मिल्लाह नूर मुहम्मद मञणो फर्जी नूर मुहम्मद मञणो फर्जी ज़ात नूरानी बिस्मिल्लाह बेशक आगे बार खणी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह हमें नूर गुलाब जे गुल खां हमें नूर गुलाब जे गुल खां नाजुक जानी बिस्मिल्लाह दर हसनैन जनाना मामा नो मुझा बचड़ा बाना दर हसनैन जनाना मामा नो मुझा बचड़ा बाना दर हसनैन जनाना मामा नो मुझा बचड़ा बाना अपो बेटो जो बानो मोजी अबो बेटो जो बानो मोजी अमर दीवानी बिस्मिल्लाह अबो बेटो जो बानो मोजी अबो बेटो जो बानो मोजी अमर दीवानी बिस्मिल्लाह बेशक आगे बार खड़ी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह मुँह में नूर गुलाब जे गुल खां मुँह में नूर गुलाब जे गुल खां नाजुक जानी बिस्मिल्लाह गर्द मुबारक दिल में सादे काथे कह महफिल में गर्द मुबारक दिल में सादे काथे कह महफिल में गर्द मुबारक दिल में सादे काथे कह महफिल में काहे शेर चमात चले हर ठागे शेर चमात चले हर पाकिस्तानी बिस्मिल्लाह ठागे शेर चमात चले हर ठागे शेर चमात चले हर पाकिस्तानी बिस्मिल्लाह बेशक आगे बरखड़ी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह मुँह में नूर गुलाब जे गुल खां मुँह में नूर गुलाब जे गुल खां नाजुक जानी बिस्मिल्लाह बेशक आगे बरखड़ी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह मुँह में नूर गुलाब जे गुल खां मुँह में नूर गुलाब जे गुल खां नाजुक जानी बिस्मिल्लाह दर हसनैन जनाना मामा नो मुझा बचड़ा बाना दर हसनैन जनाना मामा नो मुझा बचड़ा बाना दर हसनैन जनाना मामा नो मुझा बचड़ा बाना अपो बेटो जो बानो मोजी अबो बेटो जो बानो मोजी अमर दीवानी बिस्मिल्लाह अबो बेटो जो बानो मोजी अबो बेटो जो बानो मोजी अमर दीवानी बिस्मिल्लाह बेशक आगे बार खड़ी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह मुँह में नूर गुलाब जे गुल खां मुँह में नूर गुलाब जे गुल खां नाजुक जानी बिस्मिल्लाह गर्द मुबारक दिल में सादे काथे कह महफिल में दर्द मुबारक दिल में सादे काथे कह महफिल में दर्द मुबारक दिल में सादे काथे कह महफिल में काहे शेर चमात चले हर ठागे शेर चमात चले हर पाकिस्तानी बिस्मिल्लाह ठागे शेर चमात चले हर ठागे शेर चमात चले हर पाकिस्तानी बिस्मिल्लाह बेशक आगे बरखड़ी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह मुँह में नूर गुलाब जे गुल खां मुँह में नूर गुलाब जे गुल खां नाजुक जानी बिस्मिल्लाह बेशक आगे बरखड़ी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह मुँह में नूर गुलाब जे गुल खां
मुँह में नूर गुलाब जे गुल खां नाजुक जानी बिस्मिल्लाह केरु तबीब न हूंदो हाजी गुलाम नबी बि न हूंदो ताकत ना है छा लिखेगी बयान महबूबन मुहाबे मिठा मिला मान अजीबन आगे कम थी आसान मेहर में तने ते मोहबा मेहरबान हाणे जुड़ियल जो ध्यान शल सदाई हुजे सजण में केरु न तबीब न हूंदो हाजी गुलाम लबीब न हूंदो हाजी गुलाम नबी बि न हूंदो केरु तबीब न हूंदो हाजी गुलाम नबी बि न हूंदो इश्क फना थी वेंदो थींदो मुल्क फना थी वेंदो थींदो इश्क न फानी बिस्मिल्लाह मुल्क फना थी वेंदो थींदो मुल्क फना थी वेंदो थींदो इश्क न फानी बिस्मिल्लाह बेशक आगे पार खड़ी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह मुँह में नूर गुलाब जे गुल खां मुँह में नूर गुलाब जे गुल खां नाजुक जानी बिस्मिल्लाह जो दर्द मुबारक दिल में साधे काते कह महफिल में तो जो दर्द मुबारक दिल में साधे काते कह महफिल में चाहे शेर जवात चवे हर ठागे शेर जवात चवे हर पाकिस्तानी बिस्मिल्लाह ठागे शेर जवात चवे हर ठागे शेर जवात चवे हर पाकिस्तानी बिस्मिल्लाह बेशक आगे बार खड़ी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह मुँह में नूर गुलाब जे गुल खां मुँह में नूर गुलाब जे गुल खां नाजुक जानी बिस्मिल्लाह बेशक आगे बार खड़ी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह मुँह में नूर गुलाब जे गुल खां मुँह में नूर गुलाब जे गुल खां नाजुक जानी बिस्मिल्लाह मुँह में नूर गुलाब जे गुल खां ज़्यादा है जानी बिस्मिल्लाह हज़रत हाजी ग़ुलाम नबी महेसर रहमतुल्लाह अलैह ऐं उन जे साथीअ जे आवाज़ में अव्हांखे मिठड़ी नात ॿुधाईसीं। जी दोस्तों अॼु 11 जनवरी 2019 है चौथी जमादिल अवल 1440 हिजरी सुबुह जो पहर जुमे जो भलारो ॾींहुं सही राह जी शुरूआत कईसीं। पहिरें प्रोग्राम में अमां सभिनी सजणनि चाह सां ॿुधो जुमतुल मुबारक जी अज़मत ते अॼु अव्हां सां ॻाल्हि ॿोल थी। वरी इंशाअल्लाह नए प्रोग्राम में नओ मौज़ू खणी अव्हां सां गॾिबासीं। मोहतरम आबिद अली राजपर साहब ऐं सिकंदर भलाई साहब अव्हां जूं महिरबानियूं अव्हां प्रोग्राम में शामिल थिया। इन्हीअ ते पंहिंजे मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशरी खे इजाज़त ॾींदा। जिते बि हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो कॾहिं बि अव्हांखे को कोसो वाह न लॻे। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्लाह निगहबान।